अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, ग्वार अची वई आहे मार्केट में। सो अॼु असां ग्वार था पचायूं। ये मूं वटि ग्वार आहे जेका मूं सनी कटे दाणनि जो साइज़ तव्हां ॾिसंदा हूंदव ऐं बॉइल करे छॾी हुई। ऐं हीअ ग्वार जेका आहे मूं वटि फ्रीज़ थियल हुई। ऐं जीअं त मां जॾहिं सब्जियूं बॉइल कंदी आहियां मां हुनजो पाणी हारींदी न आहियां। तव्हां ॾिसी सघो था हिन में पाणी बि आहे ऐं मां हिनखे पाणी सुधो ई फ्रीज़ कयो हो। तंहिंजे करे हाणे जॾहिं मां हिनखे थोरो टाइम थियो आहे कढी रखियो आहे, हीअ डिफ्रॉस्ट थी वई आहे, त हिन जो पाणी बि ॻरी वियो आहे। ऐं इहो ई पाणी मां ॿोड़ में इस्तेमालु कंदमि, ॿियो पाणी न विझंदसि। उनखां सवाइ असांखे खपंदी अदरक थूम तक़रीबन 1 चमचो, हिकु नंढो चमचो पर थोरो भरियल आहे, ठीकु आहे। उनखां पोइ आहिनि थोरा गरम मसाला, 2-3 लौंग आहिनि, 2-3 कारा मिर्च, हिकिड़ो नंढो फोटो, 2 नंढियूं टुकड़ियूं दालचीनी जूं। ऐं हीअ पीठल मसालनि में 1 टीस्पून लूणु, 1 टीस्पून ॻाढ़ा मिर्च पीठल, 1/2 टीस्पून धाणा ऐं हेॾा 1/4 चमचो हैड जो आहे, नंढे चमचे जो 1/4 हिसो। उनखां पोइ हीअ चिकन जो मूं वटि 3 बूटियूं, जीअं तव्हां ॾिसो था हिकिड़ी नंढड़ी थेली में हिन मथां मूं लिखी रखियो आहे ग्वार। त मां जॾहिं चिकन इलाही सारो घुराईंदी आहियां त धोई साफ़ करे हिसा करे मूंखे छा छा पचाइणो हूंदो आहे मां उन हिसाब सां हिसा रखंदी आहियां। हाणे हिन में सिर्फ़ु नंढड़ियूं 3 बूटियूं आहिनि। हीअ ॾिसो, हीअ काफ़ी देरि थी आहे मूं कढी रखियो आहे, हीअ फ्रीज़ थियल हो। इन लाइ जो हिकु त हीअ मुंहिंजी जेका ग्वार आहे उहा पाव ग्वार आहे। हिकु पाव ग्वार उनखे मूं धोई, उन जे ॿिन्ही पासनि ना, जेके बूंड त प्रॉपर न हूंदी आहे पर ॿई जेके किनारा हूंदा आहिनि ग्वार जे फरियुनि जा सिरा, उहे मूं कटे छॾिया सनी सनी, ॿिन्ही पासनि लाहे छॾी टुकड़ी, ऐं पोइ मां हिनखे चॉप करे कटियो आहे सनो। ऐं अॼुकल्ह मां ईअं बि कंदी आहियां त चॉपर में बि विझंदी आहियां, यानी ग्वार खे थुल्हा थुल्हा टुकर करे चॉपर में विझी हलायो ऐं पोइ उनखे उहा ईअं सफ़ा जेको आहे कुतिर थी वेंदी, कटिजी ज़रा ज़रा थी वेंदी। पर एॾो घणो न आहे हलाइण जो, सफ़ा उहा लही थी वञे, पेस्ट न आहे ठाहिणो। ग्वार जो मज़ो खाइण जो तॾहिं जॾहिं उन में थोरी थोरी सॼी हुजे। टाइम हूंदो आहे त मां कटींदी आहियां, जल्दी ठाहिणो हूंदो आहे त पोइ वरी उनखे मां चॉप कंदी आहियां। सो मूं हीअ थोरो चिकन इन लाइ खयो आहे त असांजे घर में रुखी ग्वार कोई न खाईंदो आहे ऐं प्रॉपर बूटी बि कंहिंखे नथी खपे। इन लाइ मां हीअ नंढड़ियूं 2-3 बूटियूं विझी ऐं हिनखे इन ग्वार में चिथे छॾींदमि त रेशा थी वेंदा, हुन में सॼो श्रेडेड चिकन फैलिजी वेंदो। हाणे मूं हीअ प्रोसेस कुझु करे छॾियो आहे। हिकिड़ो मीडियम साइज़ जो बसर ऐं 3 नंढा टमाटा, बसर जो दाग करे हुन में 3 नंढा टमाटा, 1/2 कप खां थोरो घटि तेल विझी उनजो मां दाग करे मसालो ठाहे छॾियो आहे। सो हाणे असां ईंदासीं पंहिंजी देगड़ी जी तरफ़ ऐं ॾिसूं था त असांजे मसाले जी कहिड़ी हालत आहे। हीअ बिस्मिल्लाह रहमान रहीम, हीअ ॾिसो टमाटर ॻरी चुको आहे। हिनजो मक़सदु इहो हूंदो आहे थोरी देरि मां दाग में पाणी विझी ऐं टमाटर विझी पोइ छॾे ॾींदी आहियां ॻरण लाइ, जॾहिं चिकन पचाइणो हूंदो आहे या भाॼी पचाइणी हूंदी आहे। बाक़ी जेकॾहिं गोश्त हुजे त पोइ उन में असां दाग करे उन महिल ई गोश्त सां गॾु सभु शयूं विझी छॾींदा आहियूं। गोश्त ॻरण में टाइम वठंदो आहे त भाॼियूं त पंहिंजो पाण ई हुन में ॻरी वेंदियूं आहिनि। त इहो हिकिड़ो ज़रूरी कमु हूंदो आहे जॾहिं सब्जी या चिकन जे लाइ, ठीकु आहे। सो हीउ मसालो मुंहिंजो तयारु आहे। हिन में सभिनी खां पहिरियों मां विझंदमि अदरक थूम, त जीअं इहा कुझु पची वञे। हीअ बि मूं वटि फ्रीज़ थियल, छो त असां जॾहिं इलाही सारी भाॼी वठी था अचूं त उन्हनि खे मुख़्तलिफ़ भाॼियुनि खे कटे पीही लूणु ॾेई या बॉइल करे, हर कंहिंजो अलॻि अलॻि प्रोसेस आहे, पोइ मां उन्हनि खे फ्रीज़ करे छॾींदी आहियां। उन सां मुंहिंजो टाइम बचंदो आहे। ऐं ईअं बि थींदो आहे जो असांखे वधीक जेका इन टाइम ते महिनत न करणी पवंदी आहे, छो त हिकु मां जॉब कंदी आहियां, इन करे मां चाहींदी आहियां मूंखे सहूलियत हुजे, मुंहिंजो वक़्तु न वञे। पर जेकॾहिं का घरेलू औरतूं बि आहिनि जेके तव्हां नौकिरी नथियूं कनि, उहे बि जेकॾहिं ईअं करे रखनि त उन्हनि जो टाइम बचंदो, थोरी सहूलियत थी वेंदी आहे। सो हाणे असां हिनखे 2 मिंट 3 मिंट भुञंदासीं त जीअं अदरक थूम जी थोरी कचाइप ख़तमु थिए। मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी वीडियोस तव्हांखे वणंदियूं हूंदियूं ऐं मूं बार बार चयो आहे त अगरि तव्हांखे सुठो लॻे या न लॻे त ज़रूरु कमेंट करे ॿुधाईंदा कयो त कहिड़ी शइ तव्हांखे सुठी लॻी आहे, कहिड़ी शइ तव्हांखे सुठी या सही न लॻी आहे। उन खां अलावा को सुवाल हुजे, का शइ सम्झ में न अचे, तॾहिं बि तव्हां मूंखां कमेंट में पुछी सघो था। जेकॾहिं मुंहिंजी वीडियोस तव्हांखे वणनि त तव्हां शेयर कयो, लाइक कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त तव्हांखे अञा मां कुझु न कुझु ज़रूरु सेखारींदमि। मुंहिंजे ॾिसण वारनि में इलाही सारा अहिड़ा बि हूंदा जेके ॾाढा माहिर हूंदा, ठीकु आहे न। सो असांजो न कंहिंसां मुक़ाबिलो आहे,
न ई का वॾी दावा आहे त भई मां वॾो कमु पई कयां कारनामो न। असांखे बसि सभिनी खे पंहिंजे पंहिंजे सॼो कमु करिणो। मुंहिंजो दिलि चाहियो त हीअ सभु कुझु जेको मूंखे अचे थो मां तव्हां सां शेयर कयां, इन लाइ मां हीअ वीडियोज़ ठाहिणु शुरू कयूं। हाणे असां हिन में विझंदासीं हीअ साबित गरम मसालो। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त गरम मसालो न खाइजे, अक्सर माण्हू विझनि ई नथा, न भई गरम आहे पेट ख़राबु थींदो, ईअं कोन्ह थींदो आहे। हद खां वधीक का बि शइ यूज़ कंदो त उहा गड़बड़ कंदी। पर हीअ थोरो थोरो गरम मसालो शामिलु करणु गोश्त में या सब्ज़ी में, इहे उन जा साइड इफेक्ट्स ख़तमु कंदो आहे। हाणे भाॼियुनि जा या गोश्त जा साइड इफेक्ट्स इहे आहिनि जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं वाई भाॼी या वाई या भाॼी, जेके तबियत ते बोझ कनि, देरि सां हज़म थियनि, त पोइ अहिड़ी हीअ मसाला विझण सां उहो बैलेंस थी वेंदो आहे। पुराणे ज़माने में त सिर्फ़ु बादशाही खाधनि में जेको हूंदो हो हीअ गरम मसाला यूज़ थींदा, आम माण्हू खे ख़बर बि न हूंदी, छो त बादशाह पंहिंजी सिहत जो ॾाढो ख़ासि तौर ते ख़्यालु रखंदा। त हाणे त असां आम माण्हू बि इन्हनि खे थोरो घणो हिकिड़ी लिमिट में इस्तेमालु कयूं त सुठी ॻाल्हि आहे। हाणे असां हिन में विझूं था ही ख़ुश्क पीठल मसाला। उन खां पोइ मां हिन में ही चिकिन जूं 3 बूटियूं शामिलु थी कयां, जंहिंखे असां थोरो भुञंदासीं। जॾहिं ही पंहिंजो रंग मटाईंदियूं त पोइ मां हिन में ग्वार विझंदमि। एक्स्ट्रा पाणी कोन विझिबो, ग्वार हिकु त ॻरियल आहे, ऐं ॿियो त उन में कुझु न कुझु जेको बॉइलिंग में पाणी बचियो हो उहो बि आहे, उन में ही चिकिन जूं बूटियूं ॻरी वेंदियूं। ऐं जॾहिं ही तयारु थी वेंदो त ॾोही हणी हिननि खे मां हीअं करे चिथे छॾींदमि, हॾियूं अलॻि थी वेंदियूं, उहे मां कढी खिलाईंदमि। ऐं पोइ जेको आहे हीअ असांजो ॿोड़ खाइण जे लाइ तयारु थींदो। ऐं जॾहिं हिन जो पाणी सुकंदो तॾहिं मां हिन में सावा मिर्च विझी हल्की बाहि ते 2-3 मिंट दम ॾींदमि, जीअं मिर्चनि जी ख़ुशबू हिन में रची वञे। मां हिन में विझंदमि साबित सॼा सावा मिर्च, पर जेकॾहिं तव्हांखे वधीक तिखो टेस्ट वणे, स्पाइसी वणे, त तव्हां उन्हनि खे कटे विझी सघो था। ऐं बिल्कुलु आख़िर में जॾहिं ॿोड़ सफ़ा तयारु थी वञे, ऐं सब्ज़ी जेका बि मूं हमेशह तव्हांखे ॿुधायो आहे, सब्ज़ीअ जो तयारु थियण जो तरीक़ो इहो हूंदो आहे त उनजो ऑइल नज़र अचे अलॻि सां, उनमें पाणी न हुजे, उनमें रस रहिजी न वञे। त पोइ जॾहिं हिनजो ऑइल अलॻि थी वेंदो, पाणी सुकी वेंदो, चिकन ॻरी वेंदो, त आख़िर में असां हिन में सावा धाणा मिलाईंदासीं। ऐं सब्ज़ीअ में त ख़ासि तौर ते भाॼीअ में साओ धाणो ॾाढी जेको आहे लज़त ऐं ज़ाइक़ो पैदा कंदो आहे। हीअ चिकन ॾिसो भुॼी वियो, हिन जो रंग चेंज थी वियो। हाणे ग्वार जो इहो आहे, हीअ ग्वार ते था अचूं, हीअ ॾिसो हीअ ॻरियल आहे, बिल्कुलु बि ॻरी वई आहे, ठीकु आहे। अक्सर माण्हू हीअ बॉइल कंदा आहिनि सॼियूं फरियूं, पचाईंदा बि सॼियूं फरियूं आहिनि, उन्हनि जो साइड तां को तंदु लहंदी आहे शायदि, जेका मूं त कॾहिं न लथी आहे, छो त असांजे घर में ईअं ई पचंदो आहे हमेशह खां, असां सन्ही कटे पचाईंदा आहियूं। तो अक्सर माण्हुनि जी उहा तंदु लाहींदा आहिनि, पर असां अहिड़ो कुझु नथा कयूं, सन्हो कटींदा आहियूं, त उहो तंदुनि जो पोइ असांखे त कॾहिं फीलिंग नथा त हुन में उहो बि आहिनि। पोइ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे, मूं जंहिं तरीक़े सां पचाई आहे उहो मुंहिंजो पचाइण जो तरीक़ो आहे। हाणे तव्हां ॾिसो, हिनखे मां दम वारी बाहि खां थोरी बाहि वधाईंदमि, ऑलमोस्ट दम जहिड़ी, पर सफ़ा दम न, त जीअं हीअ उन में चिकन ॻरी, ग्वार असांजी ॻरियल आहे, इन पाणी में चिकन ॻरी वेंदो। आख़िर में सावा मिर्च मिलाईंदासीं, उनखे 5 मिंट दम ॾींदासीं, पोइ चिकन खे चिथे रेशा करे ऐं सावा धाणा मिलाईंदासीं, असांजो ॿोड़ तयारु थी वेंदो। सो उमेदु आहे त तव्हांखे कुझु न कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो, ऐं मूंखे ज़रूरु आगाह कजो त जेका शइ तव्हांखे वणी हुजे या हिन ॻाल्हि में न वणी हुजे, या को सुवालु हुजे, सम्झ में न आई हुजे का ॻाल्हि, त तव्हां मूंखां पुछी सघो था। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, ऐं इंशाअल्लाह वरी कंहिं नई रेसिपी सां मां तव्हां सां मिलंदसि। पंहिंजी ॿोलीअ सां ॾाढो प्यारु कयो, पंहिंजे घर जे भातियुनि जो ख़्यालु रखो, खाधो प्यार सां पचायो, मुहबत सां पचायो, शौक़ सां पचायो, त हुन में तव्हांजे हथ में ज़ाइक़ो ईंदो। कमु सम्झी ॿार सम्झी कंदव त हुन में कॾहिं बि टेस्ट न ईंदो। हिन खाधे जे पचण में सॼो ज़ाइक़ो ई मुहबत जो ईंदो अथव। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, मोकिलाइणी कोन्हे, वरी गॾु आहियूं। अलाह वाही।